बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। हीअ जेको प्रोग्राम अॼु आहे असांजो, हीअ तव्हांजे रूह जी ख़ुराक आहे। यानी असां तव्हां जेके अॼु हिते मौजूदु आहियूं, अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे ख़लक़ियो आहे, असां दुनिया में आयासीं, हाणे असां आज़ादु न आहियूं। हीअ नौजवानो मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो, जंहिंजो बि कहिड़ी बि क्लास सां तालुक़ु आहे, त असां आज़ादु न आहियूं। सफ़ा असां शरीयत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पाबंद आहियूं। पोइ इहा ॻाल्हि तव्हांखे 15 सालनि में सम्झ में अचे, इहा ॻाल्हि तव्हांखे 20 सालनि में सम्झ में अचे, या इहा ॻाल्हि तव्हांखे 25 में 30 में 50 में सम्झ में अचे, या ज़िंदगी जे कहिड़े हिसे में बि सम्झ में अचे, पर आख़िर हर शइ जो हुसूल इहो आहे त असां तव्हां पाबंद आहियूं उन रस्ते जा जेको रस्तो असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾेखारियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान पाक में फ़रमायो आहे त बेशक तव्हांजे लाइ अल्लाह जे रसूल जी ज़िंदगी में बहितरीन नमूनो आहे। त जॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको कुल काइनात जो ख़ालिक़ मालिक आहे, उहो असां तव्हांखे दुनिया ऐं आख़िरत में जेका असां जूं बीमारियूं आहिनि, क़ल्ब जूं, जिस्म जूं, रूह जूं, उन्हनि मां शिफ़ा हासिलु करण जे लाइ असांखे अल्लाह साईं हिकिड़ो इलाजु ॿुधायो आहे इन आयत में। ऐं उहो इलाजु कहिड़ो आहे? उहो इलाजु इहो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त तो सजेस्ट करे पंहिंजे बाने खे, ऐं मुंहिंजा बाना कंहिंजी बि ज़िंदगी ॾे न ॾिस, न कंहिं इंतिहा पसंदि ॾे ॾिस, न कंहिं दहशतगर्द खां मुतासिर थी, न कंहिं दुनियावी हिर्स ऐं हवस में गिरफ़्तार सियासतदान खां मुतासिर थी, न कंहिं मज़हबी पेशवा जेको बिल्कुलु शिदत में काहे पियल आहे उन खां मुतासिर थी। मां रब तोखे ॿुधायां थो त हिकिड़ी ज़ात आहे जेका मां मोकिली आहे तव्हां ॾे, उहा ज़ात उन हस्ती जो नालो हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। उन जी ज़िंदगीअ में जुस्तजू कर, उन जी ज़िंदगीअ में पंहिंजो मुतालो शुरू कर, ऐं उन जे क़दमनि ते जंहिं क़दमनि जंहिं रास्तनि ते जंहिं राहुनि ते उहो हलियो, उन्हनि जे क़दमनि जा निशान ॻोल्ह, त उन में तोखे हक़ीक़ी फलाह ऐं कामयाबी मिलंदी। ख़ुदि अल्लाह रब्बुल इज़्ज़त फ़रमाए थो त मुंहिंजे रसूल जी ज़िंदगी में तव्हांजे लाइ बहितरीनु नमूनो आहे। हाणे असां तव्हांजो इहो फ़र्ज़ु आहे त इहे सभु माशाअल्लाह दुनियावी डिग्रियूं, दुनियावी जेका तव्हां हिते अकेडमी में पढ़ो था, जेके दोस्त आहियो, या जे बि कंहिं इदारनि में स्कूलनि में पढ़ो था, अॻिते तव्हांखे अल्लाह साईं कामयाबियूं अता कंदो। पर यादि रखो त तव्हांजे दिलि दिमाग़ में इन्हनि सभिनी शयुनि सां गॾु अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे दीन सां ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत सां सचाई ऐं वफ़ा शामिल हुजे। तव्हां दीन इस्लाम सां सचा हुजो, तव्हां अल्लाह जे फ़र्ज़ में कोताही न कयो, तव्हां अल्लाह जे अहकामनि में कोताही न कयो। इहो ई मक़सदु आहे अल्लाह जे नबीअ जे अचण जो, ऐं इहो ई मीलाद आहे। जेकॾहिं असां जश्न विलादत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हायूं था, असां आका जे रबीउल अव्वल में आमद जे सिलसिले में कुझु प्रोग्राम कयूं था, त हक़ीक़तनि मां तव्हांखे ॿुधायां त सचो मुसलमान जेको वाक़ई ख़ुशि थियो आहे न हुज़ूर जे अचण सां, उन हुज़ूर जी आमद जो मक़सदु सम्झो आहे कि आका दो जहां मनफ़ी जेके असरात हुया उन्हनि खे ख़तमु कयो, ऐं मस्बत जेके ॻाल्हियूं हुयूं उन्हनि जे करण जो हुकुम ॾिनो। त सिधो सिधो सभु शइ सभिनी जे साम्हूं आहे त हिकु अल्लाह जो क़ुरान, ॿियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत। सीरत माना आका जी ज़िंदगी, साईं जो उथणु वेहणु, हुज़ूर जा ॾींहं राति, साईं जो अख़लाक़, साईं जो ॻाल्हाइणु, नंढनि सां शफ़क़त, वॾनि जो अदब, पाड़े जो हक़ु, ऐं हसद खां पासो, गिला ग़ीबत खां पासो, कूड़ न ॻाल्हाइणु, ख़यानत न करणु, हराम खोरी खां बचणु, जुआ न खेॾणु, या जेके बि बुरायूं आहिनि ज़माने में हलनि थियूं। हीअ तव्हांजो जेको इहे टाइम आहे न जवानी वारो, इहो इंतिहाई ख़तरनाक टाइम आहे। हर तरह जी बुराई, हर तरह जो शैतानी हमलो इन उमिरि में आका जो उम्मती ते, मुस्लमान ते, कंहिं बि इंसान ते अटैक कंदो आहे। जेकॾहिं इन उमिरि में तव्हांखे सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत थी वई ऐं पंहिंजे नबी जी ज़िंदगी सां मुहबत थी वई, त तव्हांजा दुनिया ऐं आख़िरत रोशन थी वेंदा। त मुंहिंजी ॻाल्हियुनि ते अमल करण जी कोशिशि कंदव तव्हां सभई?
ऐं दुरूद पाक घणो पढ़ो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, आक़ाए दो जहां ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद व अला आलि मुहम्मद, इहो पढ़ंदा रहो। अल्लाह जो ज़िक्र कयो, ला इलाहा इल्लल्लाह, अफ़ज़ल इबादत आहे। ॾींहं में राति में कहिड़े बि वक़्तु रस्ते में हलंदे तव्हांजी ज़बान ते ला इलाहा इल्लल्लाह जी सदा हुजे। इहो मुस्लमान ॿार जो, बचे जो, जवान जो, कुराड़े जो ज़ेवर आहे। इन खां सवाइ न तव्हांजो क़ल्ब हलंदो, न तव्हांजो दिमाग़ हलंदो, यानी उन में अलाह जी जेका रूहानियत आहे, अलाह जो करम आहे, उहो न ईंदो ला इलाहा इल्लल्लाह खां सवाइ। त कलमो कहिड़ी उमिरि में बि पढ़ी सघिजे थो, घणनि खे देरि सां यादि ईंदो आहे, पर इहो हिकिड़ो विर्द आहे जेको हमेशह पंहिंजी ज़बान ते जारी रखो। अलाह साईं तव्हांजी जवानियूं सलामत रखे। अलाह साईं तव्हांखे सिरात मुस्तक़ीम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं पंहिंजे वॾनि जो, अबे अम्मा जो अदब करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।